पनुआकिल जे कचेवार इलाइक़े में पुलिस पारां 2 महीना अॻु अगवा थी वियल टैक्सी ड्राइवर अली हसन संजरानी के बाज़ियाब कराए वरितो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल में CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी नाला अव्हांखे ॿुधायूं पिया त पनुआकिल जे गुदपुर थाणे जी हद मां सखर पुलिस वधीक हिकु मुग़वी अली हसन संजरानी खे बाज़ियाब कराए वरितो आहे। उन हवाले सां SSP सखर अमजद अली शेख मूजिब त सखर पुलिस मुबैना पुलिस मुक़ाबले में गुदपुर जे कच्चे वारे इलाइक़े मां धाड़ेलनि पारां 2 हफ़्ता अॻु अगवा कयल टैक्सी ड्राइवर अली हसन संजरानी खे पुलिस मुक़ाबले में बाज़ियाब कराए वरितो आहे। उन हवाले सां SSP अमजद अली शेख जो चवणु हुयो त कच्चे में पुलिस धाड़ेलनि जो घेरो तंग कयो आहे। अॻु बि मुग़वी बाज़ियाब कराया आहिनि ऐं ताज़ो अली हसन संजरानी खे बाज़ियाब करायो आहे ऐं ॿिया रहियल मुग़वी बि जल्द बाज़ियाब कराए असां ज़िले सखर ऐं कच्चे वारे इलाइक़े में मुकमल अमन अमान बहाल कराइणु चाहियूं था। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।